ही मरीज प्रेस क्लब अवाम प्रेस क्लब मरीज चूंडू थी गुज़रियो जो प्रोसेस सॼो जी असां इलेक्शन कमीशन असां वरी निगरानी कईसीं ऐं आउं चूंडियल सभिनी दोस्तनि खे सभिनी उहिदेदारनि खे मुबारकबाद पेश करियां थो इन उमेद सां त हीअ असांजी नई बॉडी मलीर जे मिसकिन माण्हुनि जी ग़रीब मिसकिन अबोझ बेपहुच माण्हुनि जी उनजी बालकी कंदा ऐं असांजा जेके ॾोराहा इलाइक़ा आहिनि जिते के फैसिलिटीज़ न आहिनि जीअं पहिरियां ई टीम आवामी प्रेस क्लब जा जेके दोस्त आहिनि मरीज़ जे ॿारहंनि ते ग़रीब माण्हुनि जी बेपहुच माण्हुनि जूं आवाज़ उथारींदा रहिया आहिनि असां इहा ई तवक़ो कयूं था त हीअ प्रेस क्लब हुरियत तबिके जो प्रेस क्लब साबित थींदो ऐं हीअ प्रेस क्लब साबित करे चुको आहे त हीअ आवाम दोस्त ऐं हुरियत तबिके जी हिमायत कंदड़ प्रेस क्लब आहे ऐं असीं इहा ई उमेद रखूं था त हिन मिसकिन माण्हुनि जी ख़िदमत कंदा ऐं ग़रीब माण्हुनि बेपहुच माण्हुनि जो सहारो बणजंदा ऐं उनजो आवाज़ बणजंदा सभिनी दोस्तनि जा